अस्सलाम वालेकुम नाजरीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था ब्यूरो चीफ सकर आतिफ शाह जी रिपोर्ट मुताबिक़ कोट लालू थाने जी हद ॻोठ अलीआबाद जे रहवासी ॻोठाणनि टक्कर मजीदाणो मोहम्मद अयूब शरफदीन लालदीन ऐं मोहम्मद ज़रीफ़ मजीदाणो प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे दायूं त इल्ताफ़ हुसैन ऐं अख्तर हुसैन मजीदाणो असांजे ख़िलाफ़ मीडिया ट्रायल करे असांखे परेशान करे रहिया आहिनि। हुननि जो वधीक चवणु हो त साल अॻु में असांजी शादीशुदा औरत हसीना खे इल्ताफ़ हुसैन साथियुनि सां गॾिजी अगवा कयो हो, जंहिंखे कोट लालू पुलिस जाझा मोरी वारे इलाइक़े मां बाज़ियाब करायो हो, जंहिंजो कोट लालू थाणे ते 7 ॼणनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल थियल आहे। उन केस जे सिलसिले में ॼाणायल जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ कोट लालू पुलिस उन्हनि जे घर ते चढ़ाई कई ऐं उन मामले बाद उन्हनि मुश्ताक ऐं अम्बरीन जो वाक़ियो ॼाणाए असां ख़िलाफ़ बयान ॾिनो वियो, जॾहिं त मुश्ताक ऐं अम्बरीन मामले जो उन सां असांजो को बि तालुक़ु न आहे। हुननि जो वधीक चवणु हो त असांखे केस तां हथ खणण लाइ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु करे असांखे परेशान करे रहिया आहिनि ऐं उन मामले में इलाइक़े जे मोज़ज़ मोहम्मद हनीफ़ राजपर ऐं ख़ान दाइदाणो खे अजायो शामिल करे रहिया आहिनि। हुननि IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कंदे घुर कई त मामले जी अणधुरी जांच कराए इंसाफ़ कयो वञे। साल खन अॻु में हसीना ते अगवा कयो वियो इल्ताफ़ हुसैन ऐं साल खां असां FIR कराई कोट लालू थाणे ते ऐं केस कोर्ट में बि हले थो। तंहिंजे बावजूद जेका हिन कल्ह जोड़ी पुलिस वई आहे इन केस जे मामले सां वई आहे, हुनजी गिरफ़्तारी छो जो हुनजो इल्ताफ़ ग्रुपोश आहे पेश बि न थियो आहे, न कोई ज़मानत कराई अथसि न छा। ऐं मुश्ताक ऐं अम्बरीन जे मुद्दे ते हालात इहो हथो असांखे ब्लैकमेल था लॻनि ऐं असांखे फासाइण जी कोशिशि कनि था, जीअं ही केस तो हथु कढनि ऐं पोइ हिते हटी वञनि। चयो मोहम्मद हनीफ़ ऐं ख़ान दाइदाणो जेके आहिनि उहे असां तव्हांजे में के बि कमकार में मुलविस न आहिनि, उहे बिल्कुलु बेगोई आहिनि, उन्हनि जो को कसूर न आहे, छो जो नाइंसाफ़ी असां सां थी आहे, हुननि सां न थी आहे ऐं असां हिननि उन्हनि असां सां नाजाइज़ भरियूं पयूं आहिनि। पर जेकॾहिं पुलिस हुननि जे वई आहे त पंहिंजे हिसाब किताब सां वई आहे, FIR जे हिसाब सां वई आहे, त हिननि सां नाजाइज़ी न कई आहे ऐं हिननि जेको आहे न असांखे ब्लैकमेल था लॻनि। ऐं IG DIG SSP खैरपुर खे असां गुज़ारिश था कयूं असां सां इंसाफ़ कयो वञे, शइ बि असां सां नाजाइज़ी बि असां सां ऐं नुक़सानु बि असांजो न थिए, पोइ बि उल्टो असांजे मथां केस था लॻनि ऐं असांजे मथां पिया था ॻाल्हाइनि।